काज़ी अहमद खां रिपोर्ट करे रहियो आहे ॼाम राशिद अली उन्नड़। काज़ी अहमद सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सर ते मुतालबनि जी मञता लाइ सरकारी स्कूलनि रेवेन्यू सिहत बल्दियात खाते जे मुलाज़िमनि पारां मरकज़ी सॾ ते इदारनि जी तालाबंदी करे कारा झंडा हणी बाहि ते कारियूं पटियूं ॿधी एहतजाजी मुज़ाहिरा नारेबाज़ी कई पई वञे। काज़ी अहमद में सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे मरकज़ी सॾ ते सिंध हुकूमत पारां सरकारी मुलाज़िमनि जी पेंशन में कटौती ऐं डिस्पेरिटी अलाउंस समेत मुतालबनि जी मञता लाइ हायर सेकेंडरी स्कूल काज़ी अहमद डिग्री कॉलेज मेन प्राइमरी स्कूल रूरल हेल्थ सेंटर टाउन कमेटी असिस्टेंट कमिश्नर ऑफिस मुख्तियारकार ऑफिस समेत ॿियनि सरकारी इदारनि जे मुलाज़िमनि पारां अॼु चोथे ॾींहुं बि तालाबंदी करे एहतजाज कयो वियो आहे। सरकारी मुलाज़िमनि जे एहतजाज जे तालाबंदी सबबि तालीमी इदारनि में तालीम जी उञ उझाइण लाइ आयल शागिर्दनि तोड़े शागिर्दियाणनि खे वापसि पंहिंजे घरनि ॾांहुं मोकिलियो वियो। काज़ी अहमद सरकारी इदारनि में मुलाज़िमनि जी कमशर हड़ताली तालाबंदी जे नतीजे में कमकारिन जे हवाले सां आयल वॾे अंग में माण्हू सख़्त परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि जॾहिं त एहतजाज दौरान तदरीसी अमल ऐं सरकारी ऑफिसुनि जो कारहवार बंदि रहियो। उन मौक़े ते मुख़्तलिफ़ सरकारी मुलाज़िमनि जी तंज़ीमी अॻवाननि चयो आहे त रिटायर्ड मुलाज़िमनि जी पेंशन मां नाजाइज़ कटौती करे मुआइशी क़त्लेआम कयो पियो वञे। समूरी सिंध जा सरापा एहतजाज हुजण बावजूदि सिंध सरकार जे कन ते जूं बि नथी चुरे। मुलाज़िमनि खे बुनियादी हक़नि खां महरूम कयो पियो वञे। फौरी तौर ते डिस्पेरिटी अलाउंस ॾेई पेंशन मां कटौती वारो नोटिफिकेशन वापसि वरितो वञे। मुतालबा तस्लीम न कया विया त ॿी सूरत में 6 अक्टूबर ते बिलावल हाउस जो घेराव कयो वेंदो।